नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी निकाल न थियण ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ शहरी ऐं ॻोठाणा सरापा एहतजाज पंहिंजी विया आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरा करे रोड ब्लॉक कया विया। कंदकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासी रस्तनि ते निकिरी आया। इंडस हाईवे ते धरणे सबबि केतिरी देरि ताईं ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई। टंडोॼाम जे ॻोठ बच्चू कलेरीअ मां बरसाती पाणी निकाल न कराइण ऐं बेघर थियल मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ मछरियल ॻोठाणनि कमर कलेरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में टंडोॼाम प्रेस क्लब आॾो हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं बीहिजी वयूं। काज़ी अहमद वेझो जमाल शाह भरिसां वॾी आबादी रखंदड़ ॻोठ दोड़ाई महर ऐं दिलो बहर में बरसाती पाणी घरनि मां निकाल न थियण करे ॻोठाणा अलाह ॾिनो महर, इक़बाल ख़ासकेली, दिलदार महर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि दाहींदे चयो त मुसलसिल बरसातुनि सबबि असांजा 100 खां मथे घर ड्रही पट पइजी विया आहिनि। बेयारो मददगार रोडनि ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। MNA MPA त हिते अचनि ई कोन था, पर हींअर बल्दियाती इलेक्शन दौरान जेकी चूंडिजी आया उन्हनि बि सार न लधी आहे। रकन ॿोड़ा लॻ सिमनालनि जी खाटरी न कराइण ऐं पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ बाकरशाह वटां सांगड़ वाया शहदादपुर रोड बंदि करे 30 खां वधीक ॻोठनि जे सवें माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। फंक्शनल लीग जे ज़िले अॻवान एजाज़ मेतलो, काशिफ रज़ा मेतलो, PP अॻवान गुल ज़रीन जखरो, सरवरी जमात जे अॻवान नबी बख्श लगारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज कयो वियो। मुसलसिल 6 कलाकनि खां वधीक रोड बंदि थियण करे सांगड़ वाया शहदादपुर रोड ते ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीहिजी वयूं ऐं मुसाफ़िर रोड बंदि थियण करे दरबदर थींदा रहिया। शहदादपुर जे मॉडल टाउन मारवी वारे इलाइक़े जे रहवासियुनि बरसाति जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ सिंध अवामी सतह जे अॻवान अब्दुल हकीम चांडियो, अरबाब सांद ऐं बाबू ओड जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। जैकबाबाद में मुख़्तलिफ़ कैंपुनि में रहंदड़ बरसाति मुतासिर मर्द ऐं औरतुनि वाहर न थियण ख़िलाफ़ ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मोरो जे मुख़्तलिफ़ पाड़नि मां गंदो पाणी निकाल कराए 21 वार्ड दादूअ ते छोड़ कयो वियो आहे, जंहिं सबबि मस्जिद सगोरी ऐं दरगाह हुज़ूरी पीर बि महफ़ूज़ नाहे रहियो। गंदो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ कलोड़ा बिरादरी पारां दादू रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अमजद कलोड़ो, इफ़्तिख़ार कलोड़ो, फैसल ऐं ॿियनि चयो आहे त पाणी निकाल न करायो वियो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। होॾां राणीपुर, लाड़काणो, ख़ैरपुर, सेवण ऐं ठारूशाह में बरसाति मुतासिरनि धरणा हया, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।